तव्हां दोस्तनि जी महिरबानी। तव्हां असांजे सॾ ते इकठा थिया आहियो ऐं असांखे इज़त बख़्शी आहे। अवामी तहरीक जे तरफ़ां असीं हिते इलाइक़नि जे दौरे ते हुआसीं। उन मां कल्ह खां हिन ज़िले में दरियाखाना, राजपर, पडीदन, जियो, नौशरो, भरिया, हाणे नबूरो पटी, उन खां पोइ मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो आहे। सो उन हवाले सां असीं हिकिड़ी जागृता मुहिम जे सिलसिले में आयल आहियूं। तव्हां सां गुफ़्तगू इन हवाले सां करियूं था। मौज़ साफ़ी भाइरो, पीपल्स पार्टी सरकार सिंध जी बदतरीन फाशिस्ट हिटलर खां बि गो खणी वई आहे। सिंध ऐं मुल्क हिन वक़्तु हिटलर ऐं मिसोलिनी जहिड़नि फाशी हुक्मरान जे कंट्रोल में आहे। सिंध खे धाड़ेल ऐं दहशतगर्दनि जे हवाले कयो वियो आहे। घरनि, दुकाननि, बाज़ारनि में धाड़नि खां पोइ हाणे मुसाफ़िर गाॾियुनि खे फुरण बि रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। ओॿाड़े भरिसां मुसाफ़िर कोच खे फुलट करे मुसाफ़िरनि खे अगवा करण खां पोइ हाणे रतो देरो में बि मुसाफ़िर वैन मां फुलट कई वई आहे, जेको पीपल्स पार्टी सरकार तरफ़ां धाड़ेलनि खे मचाए मवाड़ करण जो नतीजो आहे। धाड़ेलनि ख़िलाफ़ असराइतो ऑपरेशन करे धाड़ेलनि जे सरपरस्त सरदारनि खे जेलनि में विझण बदिरां सिंध सरकार धाड़ेलनि जे मान में दावतूं रखियूं वयूं आहिनि। मौज़ साफ़ी दोस्तो, दुनिया डैमनि मां बेज़ार आहे। ईरान में डैमनि सबबि पाणी जी शदीद खोट पैदा थी आहे। लॾपलाण थी आहे। डैमनि जे नुक़सान बाबति अमेरिका सवें डैम ख़त्म करे छॾिया आहिनि, पर पाकिस्तान में हिकु लेफ्ट राइट टोलो पंहिंजो आइनी ज़िम्मेवारियूं छॾे सिंध जे 13 लख एकड़ ज़मीन समेत मुल्क जी 48 लख एकड़ ज़मीन आलमी साम्राजी क़ुवतनि खे विकिरो करण लाइ सिंधु दरिया मां डैम ऐं कैनाल ठाहिणु चाहे थो। पीपल्स पार्टी इक़्तिदार जे नशे में सभु कुझु लिखी ॾेई छॾियो आहे। पीपल्स पार्टी इक़्तिदार जी बुख में सिंध जो सौदो करे छॾियो आहे। साफ़ी दोस्तो, मुल्क जी इस्टेब्लिशमेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग, नवाज़ समेत MQM ऐं ॿियनि इक़्तिदार परस्त ऐं कुर्सी जी लालच में वरतल इक़्तिदारी धुरनि सां गॾिजी कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे वफ़ाक़ ऐं वफ़ाक़ी असूलनि ऐं मोहम्मद अली जिन्ना जे फ़िक्र जी इनहराफ़ी आहे। आलमी साम्राज अमेरिका जे इशारे ते हलंदड़ अमेरिकी सदर ट्रंप जे सुरनि ते नचंदड़ हुक्मराननि ऐं उन जे आकाइन पाकिस्तान खे मज़लूम क़ौमनि जो क़ैद खानो बनाए छॾियो आहे। क़ौमनि जा हक़ फुरे पाकिस्तान खे मफ़लूज कयो वियो आहे। पाकिस्तान में आइन ऐं कानून बदिरां डंडे जी हुक्मरानी आहे। ताक़त जे ज़ोर ते आइनी तरमीमूं करे मुल्की आइन खे पेरनि हेठां लताड़ियो वियो आहे ऐं कारपोर्ट फार्मिंग मनसूबनि, सिंधु दरिया ते कैनालनि, डैमनि वसीले सिंध जे हक़नि ते धाड़ो हयो वियो आहे। ज़रई इनकलाब ऐं मुआशी तरक़ी जे पुरफ़रेब नारनि जे आड़ में सिंध समेत मज़लूम क़ौमनि जूं ज़मीनूं, वसीला, दरिया, तारीख़ी माग, मकान गैर मुल्की कंपनियुनि हवाले कया विया आहिनि। हुक्मराननि ऐं इस्टेब्लिशमेंट मुल्क जी सालमत जो सौदो करे छॾियो आहे। मौज़ साफ़ी दोस्तो, हिन वक़्तु सिंध समेत पाकिस्तान जी समूरी अवाम लाइ नाज़ुक ऐं ख़तरनाक दौर आहे। हिकिड़े तरफ़ सिंध में हथरादू धाड़ेल राज पैदा कयो वियो आहे। धाड़ेलनि वटि नेटो जा हथियार पतल आहिनि। धाड़ेल चूंडियल नुमाइंदनि सरदारनि वॾेरनि जे आशीर्वाद सां अवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी सरकार हथ वठी सिंध जो अमन तबाह कयो आहे। पीपल्स पार्टी सरकार कुर्सी जे ख़ातिर हर कुदो कमु करण जे लाइ तयारु आहे। पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म कराइण ऐं आसिफ ज़रदारी खे सदारती कुर्सी एवज़ सिंध जो इंच इंच विकिरो करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी जो दौर हुकूमत सिंध जी तारीख़ जो बदतरीन दौर आहे। पीपल्स पार्टी जहिड़े हालतनि आइन सां कई आहे, अहिड़ो जनरल ज़िया मुशरफ जहिड़े बदतरीन आमरनि बि आइन सां न कयो। मौज़ साफ़ी दोस्तो, पाकिस्तान में मिलियल आइनी आमरत, 27वीं आइनी तरमीम वसीले पाकिस्तान में क़ाइम बादशाही निज़ाम, कारपोर्ट फार्मिंग मनसूबनि, कैनालनि, अदलिया जे क़त्ल, सिंध जे वसीलनि ते धाड़नि, धाड़ेल राज ख़िलाफ़ अवामी तहरीक लाड़काणे में 21 दिसंबर ते ज़बरदस्त तारीख़ी मार्च कंदी। असीं सिंध जे समूरनि मुहबतनि माण्हुनि खे इन मार्च में शिरकत जी दावत ॾियूं था, छो त पाकिस्तान जी अवाम वटि सवाइ पुरमन पॉलिटिकल एजिटेशन करण खां सवाइ ॿी का वाह बची बि न आहे। जी सर।